बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां हम आवाज़ अखरनि जे हवाले सां मश्क नंबर 2 अव्हां सां डिस्कस कयूं था। पहिरें क्लास में बि तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां एतिरो रिस्पॉन्स ॾिनो असांखे, ऐं उमेद था कयूं त हीअ क्लास बि इनशाला तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सो हलूं था क्लास जे तरफ़। पहिरें नंबर ते असांजो लफ़्ज़ अचे थो इल्मु, यानी पहिरियां बि इल्मु लिखियलु आहे, उन खां पोइ बि इल्मु लिखियलु आहे, पर इन ॿिन्ही मां हिकिड़ो सही आहे ऐं हिकिड़ो ग़लति आहे। अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो सही आहे। इन में जेको इल्मु लफ़्ज़ दुरुस्त आहे उहो पहिरियों आहे जेको ऐन सां लिखियलु आहे। उन खां पोइ ॿियो वर्ड अचे थो क़दुरु, यानी पहिरियां बि क़दुरु लिखियलु आहे, उन खां पोइ बि क़दुरु लिखियलु आहे, पर ॿिन्ही मां हिकिड़ो लफ़्ज़ सही आहे ऐं ॿियो ग़लति आहे। अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो सही थींदो। इन में जेको ॿिए नंबर ते आहे, यानी काफ़ कलम सां असां क़दुरु लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हाज़ुरी। हाणे हाज़ुरी बि पहिरें नंबर में बि हाज़ुरी लिखियलु आहे, ॿिए में बि, पर हिकिड़ो सही आहे। कहिड़ो सही आहे उहो तव्हां ॿुधायो। इन में जेको ॿिए नंबर ते हाज़ुरी हे हजम सां लिखियलु आहे उहो असांजो दुरुस्त आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो महिनत। हाणे महिनत पहिरियां बि लिखियलु आहे, उन खां पोइ बि लिखियलु आहे, यानी ॿिन्ही ऑप्शन्स में ई महिनत लिखियलु आहे, पर हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको पहिरियों आहे मीम ऐं हे हजम सां उहो दुरुस्त आहे। उन खां पोइ लफ़्ज़ आहे असांजो क़ीमत। हाणे क़ीमत ॿिन्ही में लिखियलु आहे, पर हिकिड़ो सही आहे ॿियो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको ॿिए नंबर ते आहे क़ीमत, यानी काफ़ कलम सां जेको लिखियलु आहे उहो लफ़्ज़ असांजो दुरुस्त आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो अजीब, यानी पहिरियों बि अजीब लिखियलु आहे, उन खां बाद में बि अजीब लिखियलु आहे, पर कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको ॿिए नंबर ते आहे अजीब, यानी ऐनक सां लिखियलु आहे, उहो लफ़्ज़ असांजो सही आहे। ॿियो लफ़्ज़ अचे थो हिसो। हाणे हिसो ॿिन्ही में लिखियलु आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको पहिरियों नंबर आहे उहो लफ़्ज़ असांजो सही आहे, छो जो हिसो हे हजम सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हालत। हाणे हालत ॿिन्ही में लिखियलु आहे, पर हिकिड़ो सही आहे ॿियो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। उन में जेको ॿिए नंबर ते हालत, यानी हे हजम सां लिखियलु आहे, उहो असांजो दुरुस्त आहे। इन खां पोइ अचे थो तजुर्बो। हाणे तजुर्बो पहिरें में बि लिखियलु आहे, ॿिए में बि लिखियलु आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको तजुर्बो ॿिए नंबर ते लिखियलु आहे ते तारो सां, उहो असांजो सही आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो साबित। यानी साबित पहिरें में बि लिखियलु आहे, साबित ॿिए में बि लिखियलु आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधाईंदव। इन में जेको से सवाब सां साबित लिखियलु आहे उहो असांजो दुरुस्त आहे, यानी ॿिए नंबर वारो सही ऑप्शन आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो सादिक। हाणे सादिक सीन सां बि लिखियलु आहे, स्वाद सां बि लिखियलु आहे। कहिड़े सां लिखणु घुरिजे अव्हां ॿुधायो। इन में जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे स्वाद वारो, उहो असांजो सही आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो इबादत। हाणे इबादत पहिरें में बि लिखियलु आहे, इबादत ॿिए में बि लिखियलु आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको पहिरियों लफ़्ज़ आहे उहो दुरुस्त आहे, छो जो इबादत असां ऐन सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ अचे थो तरबियत। हा, तरबियत पहिरें में बि आहे, ॿिए में बि आहे, पर हिकिड़ो सही आहे ॿियो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको पहिरें नंबर ते तरबियत यानी ते तारो सां लिखियलु आहे उहो दुरुस्त आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ज़हन। हाणे ज़हन पहिरें में बि लिखियलु आहे, ॿिए में बि लिखियलु आहे, पर हिकिड़ो सही ॿियो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको ॿिए नंबर ते ज़हन लिखियलु आहे उहो असांजो सही आहे। पोइ अचे थो ज़रूरत। यानी ज़रूरत पहिरें में बि लिखियलु आहे, ज़रूरत ॿिए नंबर ते बि लिखियलु आहे, पर इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ो सही आहे। कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको पहिरें नंबर ते ज़रूरत लिखियलु आहे उहो असांजो सही ऑप्शन में आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हिलाल। हिलाल हे सां बि लिखियलु आहे, हेॾां हे हजम सां बि लिखियलु आहे, पर हिननि ॿिन्ही मां हिकिड़ो सही आहे।
कहिड़ो सही आहे उहो अवां ॿुधाईंदव। इन में जेको ॿिए नंबर ते हिलाल हे हजम सां लिखियल आहे उहो असांजो दुरुस्त ऑप्शन में अचे थो। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हक़। हाणे हक़ ॿिन्ही में लिखियल आहे पर हिकिड़ो सही आहे, ॿियो असांजो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अवां ॿुधायो। इन में जेको पहिरें नंबर ते लिखियल आहे हक़ यानी हे हजम सां लिखियल आहे उहो असांजो सही लफ़्ज़ आहे। पोइ वरी अचे थो हिकमत। हाणे हिकमत लिखियल त ॿिन्ही में ई आहे पर इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ो सही आहे ऐं ॿियो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे उहो अवां ॿुधायो। इन में जेको सही ऑप्शन आहे उहो ॿिए नंबर ते आहे, हिकमत असां हे हजम सां लिखंदासीं। पोइ वरी अचे थो तारीफ़। हाणे तारीफ़ तो तोतो सां बि लिखियल आहे, ते तारो सां बि लिखियल आहे, पर कहिड़े सां लिखणु घुरिजे उहो तव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ॿिए नंबर ते आहे, जेको ते तारो सां लिखियल आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो तइलीम। तइलीम पहिरें में बि लिखियल आहे, तइलीम बाद में बि लिखियल आहे, पर कहिड़ो सही आहे अवां ॿुधायो। इन में जेको ॿिए नंबर ऑप्शन आहे उहो असांजो सही आहे, छो जो तालीम ते तारो सां लिखंदासीं। पोइ लफ़्ज़ अचे थो सिहत। हाणे सिहत स्वाद सां बि लिखियल आहे, सीन सां बि लिखियल आहे। कहिड़ो सही आहे अवां ॿुधायो। इन में जेको पहिरें नंबर ते आहे यानी स्वाद सां उहो असांजो सही ऑप्शन आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो समर। हाणे समर पहिरें में बि लिखियल आहे, ॿिए में बि लिखियल आहे, पर कहिड़ो लफ़्ज़ सही आहे उहो अवां ॿुधायो। इन में जेको पहिरियों लफ़्ज़ आहे समर यानी से सवाब सां लिखियल आहे या से समर सां लिखियल आहे उहो असांजो दुरुस्त आहे। पोइ अचे थो सब्र। हाणे सब्र पहिरें में बि लिखियल आहे, ॿिए में बि सब्र लिखियल आहे, पर कहिड़ो सही आहे अवां ॿुधायो। इन में जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे उहो असांजो सही आहे, छो जो सब्र स्वाद सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो सवाब। हाणे सवाब पहिरें में बि लिखियल आहे, ॿिए में बि लिखियल आहे, पर कहिड़ो सही आहे उन मां अवां ॿुधायो। इन में जेको पहिरियों नंबर सवाब लिखियल आहे उहो असांजो दुरुस्त आहे। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो सिखियो। हाणे सिखियो लफ़्ज़ में कहिड़ो लफ़्ज़ असांजो सही आहे उहो अवां ॿुधायो। इन में जेको पहिरियों लफ़्ज़ आहे उहो असांजो सही आहे, छो जो सिखियो सीन सां लिखंदा आहियूं।